जो मरे बुलाकन में रेवेन्यू एमएलए जी मिली भगत सां बासर दूरिन पारां ज़रे ज़मीन जा मुबीना गैर क़ानूनी खाता कराइण ऐं असुल मालिकनि खे बेदख़ल करे ज़मीन ते कब्ज़ा करण वारे अमल ख़िलाफ़ मुक़ामी ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अब्दुल सत्तार ख़ासि अली, उर्स ख़ासि अली, अब्दुल हकीम, अब्दुल रसूल शाह, रमज़ान मल्ला ऐं ॿियनि हथ में ज़मीन जा मालिकी जा काग़ज़ खणी एहतिजाज कंदे चयो त मरे बुलाखन जाती जो इलाइक़ो आहे ऐं रेवेन्यू अमले जी मिली भगत सां ज़मीन ऐं गैर क़ानूनी डबल खाता थी रहिया आहिनि। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी जब थरवासी जा बासर उमाबख्श रामू जेली खाता कराए छॾिया आहिनि। हाणे उहे ज़मीनूं ॿ मुक़ामी ऐं गैर मुक़ामी माण्हुनि में विकिरो करे रहिया आहिनि। असांखे बेदख़ल कयो पियो वञे। हिननि चयो त असां हमेशह खां हिते जा रहवासी आहियूं ऐं ज़मीन असांजे अबनि ॾाॾनि जे नाले ते रिकॉर्ड में आहे। इन्हनि सूबाई वज़ीर रेवेन्यू ऐं सीनियर मेंबर बोर्ड DC सुजावल ऐं इलाही एकामनि खां मुतालबो कयो आहे त मरो बुलाखन तेल के जाती गैर क़ानूनी थियल खातनि जी जांच कराए जेली ऐं डबल खाता ख़तमु कराए मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुतासिरनि सां असल इक़दारनि सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट राज़ पठान, शाहीन न्यूज़, सुजावल।